GGPS मुनवराबाद सां आहे। अॼु असांजी जेका रैली कढी आहे इहा न्याणियुनि जे तालीम जे ख़ातिर कढी आहे। असांजो TO, असांजे हेड मिस्ट्रेस ऐं ॿियूं जेके बि टीचर्स आहियूं आहिनि, असां सभु पाण मिली करे न्याणियुनि जी तालीम लाइ ॿाहिरि निकिरूं था, ताकी जेके न्याणियूं घर में कमु वेठी थियूं कनि, जेके जिन्हनि जा वालिदैन उन्हनि ते फोकस नथा कनि, उहे बि ॾिसनि त न्याणियूं पढ़ंदी त सिंध बि वधंदी। फलोज फ्रॉम गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल मुनवराबाद। अॼु की ही जेका असां रैली कढी आहे साहब ऐं DO अनीस साहब अॼु ही रैली कढण वञूं पिया, जंहिंमें असांजो पैगाम इहो आहे त न्याणियुनि खे पढ़ायो, छो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त तालीम मर्द औरत ॿिन्हिनि जे मथां वाजिबु आहे, फ़र्ज़ु आहे। सो इल्मु औरत जो ज़ेवर आहे। पंहिंजी न्याणियुनि खे स्कूलनि में दाख़िल करायो, जाते तव्हां खां का बि फीस न वरिती वेंदी, मयारी तालीम ॾिनी वेंदी। तंहिंखां अलावा तव्हांखे किताब बि असां मुफ़्त में ॾींदासीं। असां वटि हाई क्वालिफाइड टीचर्स। आई एम GGPS वलीद GHM ऐं मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु असांजो अॼु हिते ॿारनि खे गॾु करे ऐं न्याणियुनि खे गॾु करे तालीम खे आम करणु आहे। असां हीउ जेको प्रोग्राम अॼु मुनक़द कयो असांजे TO सर मुनीर भुट्टो उन्हनि कयो आहे अरेंजमेंट, ऐं असां पंहिंजे DO सर अनीस रहमान जलबाणी जे ताउन सां ई सॼो प्रोग्राम असांजो मक़सदु आहे त न्याणियुनि जी तालीम खे आम कयो वञे। ऐं तालीम जेका औरत जो ज़ेवर आहे, जेको उन्हनि खे सजाए संवारे ख़ूबसूरत हिकिड़ो मुआशरे में हिकु लीडर बणाए थो, हिकु डॉक्टर बणाए थो। असां अॻिते न्याणियुनि जे लाइ असांजो मक़सदु आहे त उन्हनि खे अॻिते वधाइणु।